मदई मां अवां सां अहम ख़बर शेयर कंदा हलूं त मदई जी टाउन इंतज़ामिया जी नाअहलीअ सबबि शहर गंदगी जे वर चढ़ी वियो आहे। शहर जी सफ़ाई सुथराईअ लाइ हर महीने ईंदड़ लखें रुपया मिली भगत करे तीन वाल कया वञनि था। शहर जे घिटियुनि जे मेन चौकनि चौराहनि ते गंदगीअ जा ढेर पियल आहिनि, जंहिं सबबि शहर जी आब हवा बदबूदार ऐं आलूदा बणिजी वई आहे। जॾहिं त शहर जो जर मां निकिरंदड़ पीअण वारो पाणी बि सेनकियो यानी ख़राब थी वियो आहे, जंहिं सबबि शहरी केतिरनि ई वबाई बीमारियुनि में मुब्तला थी विया आहिनि। वधीक अचो त ॾिसूं त शहरी छा था चवनि। सर टीम त केर बि आहे उहो मक़सदु चवण जो त माना मदई शहर में सफ़ाईअ जे नाले सां सिर्फ़ु नाले माथे था सफ़ाई ऐं जेको आहे त शहर में गंद तमामु घणो फैलियल आहे। घिटियुनि में नालियूं एतिरियूं थियूं माना वहनि जो उन्हनि मां सफ़ाई कोन पई थिए, नालियुनि जी खाटी घटि पई थिए ऐं दुकाननि जे अॻियां तक़रीबन गंद 100% माना दुकान जे अॻियां गंद पिया आहिनि ऐं शहर जी सफ़ाई नाले माथे था। उन जे लाइ असां माना आला अख़्तियारनि खे अपील था कयूं त जेको आहे त सफ़ाईअ जे लाइ वधि में वधि ख़्यालु रखियो वञे। सिहत जे लाइ बि माना इहो ई चवंदासीं त सिहत हुन में ख़राबु पई थिए। प्यारो को खखराणी आहे, प्यारो खखराणी शहर जी सफ़ाई सुथराई वग़ैरह बिल्कुलु न आहे। ॾिसो था तव्हां पाण वधीक गंदगी लॻी पई आहे, नालियुनि जी सफ़ाई आहे न छा आहे, कुझु ई न आहे। न सफ़ाई आहे न सुथराई आहे असांजे चौंक शहर में, न पाड़े में गंदगी आहे, ढेर लॻा पिया आहिनि, नालियूं सिजियूं सयूं वहनि थियूं मेन चौंक ॾही चौंक ते। हिन असांजे चौंक ते त का सफ़ाईअ जो नालो निशान ई न आहे। टीएमए जी का ख़बर ई न आहे त आहे केरु, किथे आहे, किथां जो न आहे। टाउन ॾी छड़ो पघार आहे, आराम जी हर को खाए थो, सफ़ाई सुथराई आहे हिन असांजे घिटियुनि में। ॾिसो टीएम जो कमु कराए नथो, जेके टैक्स हर शहर मां गाड़ी थो थिए 30 रुपया, इहे वञनि काॾे था ऐं सुपर मुलाज़िमनि खे पघार नथो मिले। इहे गंद किचिरो जिते ॾिसो त नाली भरिजी विया आहिनि, कमु को बि न थियो आहे हिन महिल ताईं। त चढ़ो ॾिसो त नुमाज़ी त ईअं घुमनि नालीअ में गप, ॾिसो था नुमाज़ियुनि लाइ बि वेल आहे। हिते जेके इंतिज़ामिया जेके टाउन जा सुता पिया आहिनि, माना इहे जेके 30 रुपया उगाड़ियूं था कनि अलाए काॾे ऐं इन खां अॻु में बि पहिरियां बि जेको आहे त हिते सामान लही चुको हुयो। हितो अॻियूं बि जेको आहे त हिन में रोड ठही चुको आहे, असांखां 2 क़दम अॻिते रोड ठही चुको आहे। पोइ हाणे ख़बर न आहे त असांखां कहिड़ो इंतकाम वरितो थो वञे। अहिड़ा कोन कयो आहे, न आगाज़ राज खान आहे पीपल्स पार्टीअ जो, न उन तावन कयो आहे, न ई हिते जेको आहे त नजफ़ ख़ान कमारियो आहे, ज़ुल्फ़कार ख़ान कमारियो आहे। हितां जा वॾा उहे आहिनि, सरबराह उहे आहिनि, उन्हनि जी काई बि हिते इंट्रस्ट कोन्हे। नई मददीअ में कोई अहिड़े तरक़ियाती कम थींदा आहिनि। असां गुज़ारिश था कयूं वॾनि खे, असां गुज़ारिश था कयूं अहिड़नि कामोरनि खे त वोट जे महिल ज़ाहिर थियो था त हिन महिल बि ख़ुदारा अची जेको आहे सो हितां जो हाल ॾिसो ऐं हितां जे बचड़नि सां जेको ज़ुल्म आहे उहो ॾिसो। तव्हांजूं जेकियूं बजेटियूं अचनि थियूं उहे काॾे थियूं वञनि बजेटियूं, जेतिरो महीने में पैसा अचनि था, जेके सामान अचनि था उहे काॾे था वञनि हितां जा। जेको आहे अॻु में बि सनियूं घिटियूं जेको आहे महर साहब कराए थो, हिननि जो हक़ु न आहे छा? हितां वोट खणनि था, हर शइ खणनि था, महर साहब ॿियो अची हिते जेको आहे कमु कराए थो, उहो घिटियूं जेको आहे इहो कराए थो। असां हाणे उनखे इल्तिजा कयूं था त इहो असांजो आवाज़ु ॿुधे। असां ख़ान साहब खे इल्तिजा कयूं था त असांजो महिरबानी करे इहो आवाज़ु ॿुधे। हीअ घिटी असांजी ईअं लॻी पई आहे, किनो कचिरो लॻो पियो आहे, असांजे हिन खे ॿुधी ऐं असांजे हिन ते महिरबानी करे असां सां जेको आहे